हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां हिकु नए टॉपिक सां हाज़िर आहियूं। अॼु जो असांजो टॉपिक आहे छा के नामालूम जानवर आहिनि। त अॼु मां हिकु फितरत जे ॼाणो जी किताब मां तव्हांखे इहा इंफॉर्मेशन ॾींदुसि। हा, सवें घणो करे हज़ारे इहो केर बि ॿुधाए नथो सघे, छाकाणि त उहे अञा ताईं दरियाफ़्ती न थिया आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिं गरम ऐं आले बरसाती ॿेले में हिकु ॾींहुं गुज़ारियो, नंढनि ॿूटनि गाह वग़ैरह या ऊचे वण जे पननि हेठां ॼार विछायो त तव्हांखे यकीनन सवें जी त मिली वेंदा। ऐं उन्हनि मां घणा टिंडण हूंदा? छा उन्हनि मां को बि साइंस में नामालूम आहे? उन लाइ तव्हांखे टिंडण जे हिकु साइंसदान खां पुछणो पवंदो। खोड़ सारनि जीतनि खे त ही साइंसदान चङी रीति सुञाणे वठंदो, पर कुझु बि अहिड़ा बि जेके खेसि मुंझाए छॾींदा। छा उहा का नई मख़लूक आहे? खेसि हिकु नई मख़लूक हथ चढ़ी आहे। पक करण लाइ हिन खे अजाइब घर या त म्यूज़ियम में तमामु घणो वक़्तु लॻंदो। उन जी छंड-छाण करण ऐं म्यूज़ियम में मौजूदु ॿियनि जीतनि सां भेटण या टिंडण जे बारे में किताबनि में ॾिनल तस्वीरुनि खे ॾिसण खां पोइ ई हू चई सघंदो त खेसि का नई मख़लूक हथ चढ़ी आहे। पर उते घणो करे हिकु न हिकु नई मख़लूक ज़रूरु हूंदी। दरअसल टिंडण जे बारे में ॼाण रखंदड़ साइंसदान ॻोल्हण बि थोरो ॾुखियो हूंदो आहे। जेको हिकु नामालूम टिंडण खे ॻोल्हण वारो इंतिहाई मुश्किल कमु करण जे हिकु क़ाबिल हुजे। नामालूम वॾा जानवर यकीनन वली मिलंदा। अहिड़ो को जानवर ॻोल्हण जा बहितरीन इम्कान उते थी सघनि था जंहिं इलाइक़े में सभ खां घटि तहक़ीक़ थी हुजे, ऐं इहो घणो करे ऊन्हो समुंड में हूंदो। समुंड जे ऊन्हाईअ में सिर्फ़ ख़ासि क़िस्म जी आबदोज़नि ज़रिए वञी सघिजे थो। उहे आबदोज़ एॾा त मज़बूत हुजणु घुरिजनि जो पाणीअ जे अथाह दॿाउ बर्दाश्त करे सघनि ऐं समुंड में हेठि बिल्कुलु ऊंधा हूंदी। तंहिं करे तव्हांखे ॻोल्हा करण लाइ ताक़तवर रोशनी जी ज़रूरत पवंदी। अव्हां शायदि कंहिं शइ जी झलक उन जे किरणनि में पसी सघो, पर जेसीं ताईं तव्हां उन खे पकड़ियो नथा ऐं तफ़सीली जांच पड़ताल नथा करियो, तेसीं ताईं तव्हांखे पक न थी सघंदी त उहा हिकु नई मख़लूक आहे। समुंड जी ऊन्हाईअ में जानवर पकड़णु इंतिहाई ॾुखियो कमु आहे। उन लाइ ख़ासि क़िस्म जे औज़ारनि जी ज़रूरत पवंदी आहे। पर मूंखे पक आहे त उते अञा ताईं खोड़ सारियूं बलाऊं हूंदियूं जेके अॻ में कंहिं बि न ॾिठियूं आहिनि।